कातिलाना हमला कंदड़नि खे कातिलाना हमला कंदड़नि खे अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं अब्दुल हमीद कोसो मेहरान प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे ऐं एहतिजाज कंदड़ आहिनि वधीक ई मुतासिर पाण आहिनि उन्हनि खां असां पुछंदासीं साईं तव्हांजो छा मसइलो आहे साईं असांजो मसइलो इहो आहे त 29 तारीख़ ते नंढड़ी ॿारनि जी ॻाल्हि तव्हां रियाज़ चवंदो इन जा पुट मुंहिंजो भाउ असदुल्ला मेमून ऐं असां जेके पंहिंजे दुकान ते वेठा हुआसीं जेके पाड़े में वेठा हुआसीं सरेआम गुंडागर्दी करे मोतमार हथियार खणी करे ऐं मुंहिंजे भाउ जे मथां सिधा फेर कया सिधियूं गोलियूं हणी हुन ते कातिलानो हमिलो करे हुनखे क़तलु करे वियो आहे हुनखे क़तलु करण जी कोशिशि आहे पर अलाह जी तरफ़ां हुनजी हयाती लिखियलु हुई जो हुनखे क़तलु करण में उहो नाकाम बणिजी वियो आहे हुनखे हयाती मिली वई आहे पर जेको आहे हिनमहिल बि उहो क्रिटिकल कंडीशन में लाड़काना ट्रामा सेंटर में ज़ेरे इलाज आहे 48 कलाक गुज़री विया आहिनि वाक़े खे 48 कलाकनि गुज़रण जे बावजूद बि हिन ताईं काई बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे कोई बि उन्हनि जो माण्हू पुलिस न खयो आहे पुलिस उन्हनि जे मथां अलाए छाजे करे महिरबानी आहे एस एच ओ नदीम साहिब ॾे असां अलाए केतिरा दफ़ा पंध कया आहिनि पंध करे करे असांजूं जुतियूं घसी वियूं आहिनि एस एच ओ साहिब ॾे एस एच ओ साहिब असांखे लाचारी ॾेखारे थो एस एच ओ साहिब असांखे कूड़ा आसरा ॾिए थो त बसि असां कलाक में हिननि खे गिरफ़्तार कयूं था 48 कलाकनि जे अंदरि अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे पुलिस को रेड वग़ैरह कयो आहे साईं कुझु बि पुलिस रेड न कयो आहे पुलिस त रहंदो हुनखे प्रोटोकॉल ॾेई वेठी आहे हिकिड़ी मोबाइल सिर्फ़ु हुनजे घर जे भरिसां बीहारे छॾी अथई उहे जेके माण्हू जेके उहे घर में अघूर निंड में सुता पिया आहिनि ऐं आराम सां ॼण हे एॾो ज़ुल्म करे विया आहिनि असां सां एॾो वाक़ियो करे विया आहिनि दिन दिहाड़े सॼो पाड़ो सॼो शहर हिन शइ जो गवाह हुआ त मुंहिंजे भाउ खे हिननि सरेआम गोलियूं हयूं आहिनि पर पुलिस छाजे करे मोबाइल बीहे थी घर में अंदरि निंड पिया आहिनि पर पुलिस इहो इन मोबाइल बीहण जो कहिड़ो फ़ाइदो आहे इहा त पुलिस ॼण हुनजे माल जी हुनजी जाइदादनि जी हिफ़ाज़त करे रही आहे त ॿियो को चोर लोफर मथां हुनखे नुक़सानु न पहुचाए सघे असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं मां पाण हिकु टीचर आहियां ऐं हिते तव्हांजे प्लेटफॉर्म ते पंहिंजे उस्ताद जी यूनियन सां बि गॾु आयो आहियां मुंहिंजी पेटेल जी जेका उस्तादनि जी यूनियन आहे उन्हनि सां गॾिजी मां हिते तव्हांजे प्लेटफॉर्म ते इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त असां सां इंसाफ़ु कयो वञे साईं असां शरीफ़ शहरी आहियूं तव्हां असांजी साख ॾिसो तव्हां असांजी हिस्ट्री ॾिसो असां तक़रीबन 40-45 सालनि खां मेहर शहर में इन में रहूं था ऐं असांजी 3-4 पीढ़ी आहे जेका तदरसी उहा दीनी तालीम हुजे या दुनवी तालीम हुजे इन ई फील्ड सां रिलेटेड आहे असां सां एतिरी वॾी दिन दिहाड़े नाजाइज़ी कई वई आहे पुलिस हुनजे जेको आहे सो उनजे परियां पहर थी वई उन्हनि जी का बि गिरफ़्तारी वजूद में न आई आहे पुलिस उनजी सपोर्ट करे रही आहे मुकमल सपोर्ट करे रही आहे उनजी जॻहियुनि जी जायुनि जी हिफ़ाज़त करे रही आहे एस एच ओ नदीम सोलंकी साहिब ॾे असां एतिरा पंध कया आहिनि असां हुनखे ॿाहूं ॿधियूं असां हुनखे अर्ज़ु कया आहिनि साईं तव्हां बि बचिड़े वारा आहियो मुंहिंजे भाउ जा 9-10 सालनि जा बचिड़ा आहिनि मुंहिंजो मज़दूर भाउ आहे जेको माना 1000-1500 रुपया मज़दूरी करे पंहिंजे बचिड़नि जो पेट गुज़र कंदो आहे उहो हिनमहिल ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में लाड़काणे में ज़ेरे इलाज आहे हुनजो केरु जेकॾहिं तव्हां ई असांखे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम ॾींदा त पोइ असांजो हिते शहरनि में रहण जो कहिड़ो फ़ाइदो पोइ त असां वञी कंहिं भरमूं वसायूं जिते घटि में घटि असां बुख ते हूंदासीं उन ते हूंदासीं पर असांजा बचिड़ा त महफ़ूज़ रहंदा साईं वाक़े खे केतिरो टाइम थियो साईं वाक़े खे 48 कलाक गुज़री विया कुझु बि न थियो आहे हिकिड़ी गिरफ़्तारी वजूद में न आई आहे हिकिड़ो माण्हू जेको हुननि जे बेकरी ते मज़दूरी कंदो आहे उन वीचारे मिसकिन खे चोथों पंजो ॾींहुं आहे जो जेको आहे बेगुनाह हुनखे हुते वाणियूं वेठा आहिनि मां त हुनखे इहो बि चयो बाबा हिन असांजो कोई बि ॾोह न कयो आहे जेके असांजा कातिल आहिनि तव्हां हुनखे गिरफ़्तार कयो न तव्हांजो हिन मिसकिन कहिड़ो ॾोह कयो आहे जेको आला अमलदारनि खां एसएसपी साहिब तव्हांजो कहिड़ो मुतालिबो साईं एसपी साहिब खे मां कल्ह व्हाट्सएप ते पंहिंजो सॼो केस बि मोकिलियो पंहिंजो जेको डिटेल ई मां व्हाट्सएप ते एसपी साहिब खे मोकिली DSP साहिब खे मोकिली हिनमहिल ताईं एसपी साहिब जो जेको रिस्पॉन्स अञा कोन आयो आहे असांजे एसपी साहिब खां आला इदारनि खां इहा ई जेको आहे सो पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे जेके असां सां ज़ुल्म करे विया आहिनि दिन दिहाड़े मां पहिरियां बि NC दाख़िल कराई हिकु ॾींहुं 2 ॾींहं पहिरियां ई असांजे दरनि ते हमिलो करण आया मां इन वाक़े जी बि मेड़ थाणे ते NC कराई ऐं बार मेड़ थाणे ते मूं पंध कया त महिरबानी करे हिननि खे हथी कयो इहे असांखे कोई न कोई नुक़सानु ॾींदा FIR कटियल आहे साईं पहिरियां कया त मां NC कटाइण महिल बि मां पुलिस खे इहा ई गुज़ारिश कई त हिनखे तव्हां गिरफ़्तार कयो असांखे को न को नुक़सानु ॾींदा पर पुलिस हुननि खे काई बि पैसा वठी करे पैसनि जे एवज़ हुनखे रिलीफ ॾिनो 2 ॾींहंनि खां पोइ असां सां हे ज़ुल्म करे विया असां ते कातिलाणो हमिलो करे विया असांजे भाउ खे ज़ख़्मी करे विया जेको हिनमहिल तमामु क्रिटिकल कंडीशन में आहे शुगर जो पेशेंट आहे हिनमहिल बि पुलिस कुझु नथी करे असांखे हिनमहिल बि हुननि माण्हुनि मां ख़तरो आहे हिनमहिल बि हुननि माण्हुनि जा असांजे न्यापा अचनि था त तव्हां केस तां हथु कयो मजबूर कयो थो वञे जेकॾहिं तव्हां केस तां हथु न कयो त हिकिड़े भाउ तव्हांजे मारियो अथऊं तव्हांजे सॼे ख़ानदान खे मारींदासीं बिल्कुलु साईं उहो असांखे मारे सघनि था असां मिसकीन माण्हू आहियूं असां शरीफ़
ग़रीब माण्हू आहियूं असां हुन सां वेहण ॾियणो असांखे हिकिड़ो कानूनी हक़ आहे जेको बि असां सॼो प्रोसेस फॉलो कयो आहे पर कानून जे तरफ़ां असांखे काई बि मदद न मिली आहे टाइम दिए तो मां मंगल मन चाहे अहले सुन्नत वल जमात तालका में अब्दुल्ला दादू दिल्ली तमां असां सभु शहरी इन ॻाल्हि खां बाख़बर बिल्कुलु वाक़ुफ़ु आहियूं कुझु ॾींहं पहिरीं साईं मुश्ताक अहमद साहिबु जेको रिटायर्ड टीचर आहे बाबू हबीब रहमान साहिबु जेको आदत सर्विस आहे ऐं हिननि जो वालिद मोहतरम जेको उस्ताद घरानो हुयो उहो उस्ताद हुयो ऐं जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी दर्स तदरीस में गुज़ारी ऐं पूरी मेड़ शहर जा जेके बि रहवासी पुराणा माण्हू नवां साईं अली अनवर साहिब जे घराणे खां बख़ूबी बाख़बर आहिनि उहो मुंहिंजे हक़े जे लफ़्ज़नि जो मुताल न आहे पर हक़ीक़त में वॾो ॾुख ऐं अफ़सोस अॼु ॻाल्हि जो आहे त उनजी फैमिली सां दिन दिहाड़े एॾी वॾी ज़्यादती कई वई आहे लेकिन उनजो हींअर ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे पोइ ख़बर न आहे त उहो जवाबदार कातिलनि हमले करण खां पोइ आसमान ते हलियो वियो आहे या ज़मीन मंदर दफ़न थी वियो आहे असां हिन असांजे मिराण प्रेस क्लब जे तरफ़ सां तव्हां साहबी भाइनि तरफ़ सां अरबाब इक़्तिदार खां मुतालबो था कयूं त इन्हनि जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वञे जीअं असां हबीब रहमान साहिब पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त कुझु ॾींहं पहिरीं उन्हनि असांजे घर जे मथां हमलो कयो असां एन सी दाख़िल कराईसीं एन सी दाख़िल कराइण खां पोइ पुलिस कानूनी कार्रवाई न कई त हुननि वरी ॿीहर असांजे घर जे मथां हमलो कयो पर जेकॾहिं वरी हुन जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई न थींदी त मुमकिन आहे हिननि जे घर वारनि खे ॿिनि खे बि नुक़सानु थी सघे थो मां पंहिंजे जमात तवस सां छो त साईं मुश्ताक साहिब वारा या हाजी सदुल्ला साहिब वारा इहे असांजी जमात हिसो आहिनि बल्कि इहे जमात आहिनि उन्हनि सां ज़्यादती आहे असांजी जमात सां ज़्यादती आहे असां SSP दादू DSP मेहड़ SHO मेहड़ DC दादू ऐं ॿिया जेके बि मुल्की सलामती इदारा आहिनि उन खां घुर्द कयां त असांजे उस्ताद फैमिली घराणे सां जेका ज़्यादती थी आहे ज़्यादती कंदड़नि जे ख़िलाफ़ु फौरी तौर ते कानूनी कार्रवाई कई वञे ऐं साईं वारनि खे इंसाफ़ सां गॾोगॾु तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे जेकॾहिं ईअं न थियो त इनशाला असां पंहिंजे जमात जे प्लेटफॉर्म ते हिन एहतियाती मुज़ाहिरे खे अञा वसी कंदासीं ज़ुले सतह ते आणींदासीं न थियो त असां सूबाई सतह ते आणींदासीं असां पंहिंजे जमात जी नुसरतगी न त छॾियो आहे न वरी छॾींदासीं असां तव्हांखे वरी गुज़ारिश था कयूं ऐं मीडिया तवस सां तमामु इदारनि खे घुर था कयूं त हिन जे ख़िलाफ़ु फौरी तौर ते कानूनी कार्रवाई ज़ेर अमल न